अस्सलाम वालेकुम नादरीन, मां आहियां तव्हांजो होस्ट राहिल जोखियो। मौजूदु आहियां साउंड ऑफ सिंध जे बहितरीनु प्लेटफॉर्म ते, जंहिंमें तव्हां हर नए एपिसोड में नवां चेहरा ॾिसंदा। अॼु असां सां हिकिड़ो बासलाहियत नौजवान फ़नकार जेको थोरे ई वक़्त में पंहिंजो पाण खे घणो मञाए चुको आहे ऐं क़ौमी रागी जो उन ते जेको आहे नालो पइजी चुको आहे। ऐं अचो त तव्हांखे मिलायूं था असांजे सुहिणे क़ौमी रागी वसीम समो सां। वसीम साहिबु छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्लाह जा करम दुआऊं मांजूं। तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक फर्स्ट क्लास। ऐं तव्हांखे वेलकम था चऊं असां पंहिंजे हिन प्लेटफॉर्म ते। बिल्कुलु बाबा बिल्कुलु। वसीम साहिबु, जीअं त असांजी प्रोग्राम जो जेको आहे न हिकिड़ो फॉर्मेट हूंदो आहे जंहिंमें असां तव्हां खां मुख़्तलिफ़ सुवाल पुछा कंदा आहियूं ऐं वरी तव्हांखां कलाम बि ॿुधंदा आहियूं। वाह वाह, तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे तव्हांजो। थैंक यू। अच्छा, हाणे पहिरियों सुवाल मुंहिंजो तव्हां ॾे अचे पियो त तव्हांजो असली नालो छा आहे ऐं तव्हां कहिड़े शहर खां बिलोंग था कयो? असली शहर तव्हांजो कहिड़ो? साईं मुंहिंजा राहिल जोखियो साहिबु, तव्हांखे हूअं ई तमामु मुंहिंजे बाबति ॼाण घणी आहे। नालो मुंहिंजो वसीम समो, ओरिजिनल इहो ई आहे। ओरिजिनल आहे? शनाख्ती कार्ड वारो तालो हणी छॾियूं? पको आहे? बिल्कुलु ओके करे छॾियोसि। वाह। राश मुंहिंजी मेहड़, पैदाइश उतां जी आहे। मेहड़ जा माण्हू, मेहड़ जी मेहंदी, मेहड़ जा मिर्च, मेहड़ जी मोहबत मशहूरु आहे साईं। बिल्कुलु साईं, बिल्कुलु बिल्कुलु, हक़ीक़त आहे सही आहे। तमामु बहितरीनु। अच्छा, तव्हां ॻायो पिया, वरी टाइम खां ॻायो पिया, असां तव्हांखे ॿुधूं पिया, मज़ो बि अचे पियो, तव्हांखे ॾिसंदा आहियूं मुख़्तलिफ़ स्टेजुनि ते, मुख़्तलिफ़ स्टेज ते गॾु ॻायो बि आहे असां। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे हिन फील्ड में टाइम केतिरो थियो आहे? बाबा साईं तक़रीबन नंढा हुयासीं स्कूल जे दौर खां वठी 2010 खां शुरूआत कई आहे। 2010 मीन्स 16-17 साल तव्हांखे थी विया आहिनि। तव्हां मतिलबु बाक़ाइदे सां ॻायो पिया ऐं हिन राग जी बाक़ाइदे सां सिखिया वरिती आहे? जी बिल्कुलु बिल्कुलु। वाह वाह। अच्छा, ही कंहिंखां भला तव्हां राग सिखियो? तमामु बहितरीनु उस्ताद आहे असांजो मोहतरम साईं ख़ादिम हुसैन सखीराणी साहिबु। साईं ख़ादिम हुसैन जो मां बेसिकली शागिर्द आहियां, बाक़ी त सभिनि जा शागिर्द आहियूं। वाह वाह वाह। अच्छा, माना साईं सां रस्म तव्हांजी जेका गाने जी हूंदी आहे, गाने जी रस्म साईं ख़ादिम हुसैन। वाह वाह। साईं ख़ादिम हुसैन सखीराणी साहिबु 1988 खां अकेडमी हलाइनि पिया। केॾीमहिल दादू में साईं जी अकेडमी हुई, उन खां पोइ कोटड़ी साईं ख़ादिम हुसैन सखीराणी साहिबु अकेडमी हलाइनि पिया। को 26 साल थी विया आहिनि, आई थिंक, या मोर देन 26 साल, जंहिंमें हू हिकु सखी उस्ताद आहिनि। ऐं तव्हांखे मतिलबु जेको आहे न, तव्हां चॉइस जेका ॾाढी भली कई उस्ताद जी, छो जो बाबा ख़ादिम सखीराणी साहिबु ॾाढा सखी उस्ताद आहिनि। तमामु बहितरीनु इंसानु आहे, उन खां पोइ तमामु सुठो गायक आहे। वाह। ऐं तमामु सुठो हिकिड़ो बहितरीनु। भले तव्हां हुन माना साईं जी कहिड़ी मतिलबु जेको आहे न अदा मां, कहिड़ी उन जेको आहे न क्वालिटी मां मुतासिर थी करे साईं जा शागिर्द? ॾिसो न, पहिरियां ॾिसजे थी तबियत। वाह वाह वाह। पहिरियां इंसानियत तबियत ॾिसजे थी, पोइ हलिजे थो कम ॾे। वाह। उहे शयूं असां सभु मोहतरम में ॾिठियूं, उन खां पोइ मुतासिर थियासीं, उन खां पोइ सिखिया वरितीसीं। तमामु बहितरीनु। ऐं असां सां गॾु नौजवान रागी गॾु आहे ऐं असां बिल्कुलु इन शइ जो फ़ाइदो वठंदासीं। त वसीम, तव्हां असांखे छा था ॿुधायो ऐं मतिलबु कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? साईं बिल्कुलु, तव्हांजो प्रोग्राम ॾिसी असांखे हिकिड़ी ख़ुशी पैदा थी ऐं तमामु बहितरीनु तव्हां प्रोग्राम कयो पिया। टंडोअल यार खां तमामु बहितरीनु शाइर मोहतरम सैयद इज़हार शाह बुखारी जो गज़ल आहे ख़ूबसूरत, ऐं कंपोज़िंग मुंहिंजी पंहिंजी आहे। वाह वाह। तमामु कंपोज़िशन मुंहिंजी पंहिंजी आहे, उहा तव्हां यारो पेश कयां। वाह वाह। अचो त ॿुधूं था बा वसीम खां पहिरियों कलाम। चाह जा चेहरा ॾिसी नेठ शर्माइण लॻो, सिक सुंह जा सेहरा ॾिसी। हो मन कॾहिं उभिरी अचे, मन कॾहिं उभिरी अचे अंगण थे इज़हार जे। किथे हलाए वियो बुॾी, हिते प्यार थे पहरा ॾिसी। हटाए ज़ुल्फ़ चेहरे तां, चिटो कर चंद्र चोॾींहं जो। हटाए ज़ुल्फ़ चेहरे तां, चिटो कर चंद्र चोॾींहं जो। झुकाए जोत जलवन जी, सुठो कर चंद्र चोॾींहं जो। हटाए ज़ुल्फ़ चेहरे तां, चिटो कर चंद्र चोॾींहं जो।
उदासी उभ सजो सीरे सजाया हुस्न तो सीने सजायो हुस्न तो सीने कॾहिं खुदि पाण पंहिंजो ॾिठो करे चंड जो ॾींहं जो हटाए ज़ुल्फ़ चेहरे तां चिटो करे चंड जो ॾींहं जो ककोरल केस कारी हर कुल्हण ते कहर जा कोठे कुल्हण ते कहर जा कोठे ककर कारा जाला है अछो कर चंड जो ॾींहं जो हटाए ज़ुल्फ़ चेहरे तां चिटो कर चंड जो ॾींहं जो निरड़ नेड़े गलन गाढ़ो लबल जे नक मथा फुलड़ी लबल जे नक मथा फुलड़ी सजाए सोह सिंगारे कुठो करे चंड जो ॾींहं जो हटाए ज़ुल्फ़ चेहरे तां चिटो कर चंड जो ॾींहं जो तकींदे ताब तारन जो उमासिया तेरी जाए अच्छी इज़हार सावरे अच्छी इज़हार सावरे मिठो करे चंड जो ॾींहं जो झुकाए जोत जलवन जी सुठो कर चंड जो ॾींहं जो हटाए ज़ुल्फ़ चेहरे तां चिटो कर चंड जो वाह साईं वाह वाह छा त साईं बहितरीनु आवाज़ जो मालिक आहे ऐं छा त असांजे ढोलक वारे दोस्त आदिल उनखे निभायो आहे ऐं तमामु बहितरीनु मज़ो आयो। अच्छा ही भला तव्हां जेको आहे वसीम कंपोज़िशन्स बि पाण मतिलबु ठाहींदा आहियो? जी जी बाबा बिल्कुलु बिल्कुलु कोशिशि कंदा आहियूं त नयूं धुनूं नयूं ॻाल्हियूं हुजणु लाज़मी आहिनि। अच्छा पर असांजी फील्ड में हीअं माना मञियो वेंदो आहे त नई कंपोज़िशन करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। मतिलबु हीअ आमद बि हूंदी आहे ऐं मतिलबु जेको आहे पोइ तव्हां भला छा कंदा हुओ? सभ खां पहिरियों बाजो वाजो खणी करे वेही रहंदा हुओ, धुन ठाहींदा हुओ, जां बाक़ाइदे सां? सही बाजो जेको आहे इहो हथियार आहे, बाक़ाइदे सां। हिन खां सवाइ मौसीक़ी अधूरी आहे। वाह वाह। सो बाजो जॾहिं मां अॻियां ईंदो आहे त पोइ धुनूं बि ठहंदियूं आहिनि, पोइ मौसीक़ी ॾे हलंदा आहियूं त मज़ो बि ईंदो आहे। तमामु बहितरीनु हीउ सॼो हथियार हारमोनियम। वाह वाह तमामु बहितरीनु। ऐं तव्हां माना एक्सपर्ट आहियो हारमोनियम वॼाइण जा, असां ॾिसूं था। बस हीअ तव्हांजी दुआ आहे, तव्हांजे हथ में माशाल्लाह वॾो कमाल जो जादू आहे। अञा हलूं पिया, सिखूं पिया। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा तव्हांजी अकेडमी बि आहे उते, दोस्तनि खे सेखारियो पिया? हा बिल्कुलु बिल्कुलु। ऐं तमामु बहितरीनु ऐं मज़ो अचे पियो तव्हां सां कचहरी में। अच्छा भला तव्हां परफॉर्म किथे किथे कयो आहे?
सर तक़रीबन पाकिस्तान त सॼो चइजे, वाह पर ॿाहिरि छोकिरा, दुबई वाह। ताणी, अच्छा दुबई परफॉर्म कयो आहे, वाह पंजाब वाह। साइड। पंजाब माना लोकफिट सां में हा, हेॾा होॾा वञो बिल्कुलु, था। बिल्कुलु। अच्छा मोस्टली ईअं थींदो आहे असांजे उत्तर जे फ़नकारनि खे या माना विचोली सिंध जे फ़नकारनि खे गवर्नमेंट या कल्चर डिपार्टमेंट नज़रअंदाज सर कंदो आहे। बिल्कुलु शिकायत ॾाढी हुई, पर तक़रीबन साल खनि थियो आहे जो असांखे प्रोमोट कनि पिया। अच्छा तव्हांखे कल्चर promote जो कयो। जेको प्रोग्राम थिए थो हुन में असांखे माना तव्हां कल्चर जे प्रोग्रामनि में कहिड़नि कहिड़नि में विया हो, किथे किथे विया हो? तक़रीबन कलंदरलाल शहबाज स्टेट ॾींहं जो प्रोग्राम थींदो आहे अदबी कॉन्फ्रेंस, उन में बि वियो आहियां। वाह, वाह। राति जो थींदो आहे उन में बि वियो आहियां। जेके थियनि था सिटी में थियनि था या ॿाहिरि थियनि था, त हींअर असांखे बिल्कुलु हो प्रोमोट कनि था वाह, ऐं वाह। दिलि सां घुराइनि था। दिलि सां त उन्हनि जी घुराइनि था। महिरबानी आहे कल्चर वारनि जी। वाह, वाह। मोहतरम सलीम सोलंकी साहब आहे या वाह, वाह। साईं ज़ुल्फ़कार अली शाह रोला साहब आहे, या रोहला साहब आहे, सही उन्हनि सभिनी जी महिरबानी जो हबीबुल्लाह असांखे। साहब आहे, मतिलबु बिल्कुलु आहे। हा पर रोहला हिन साहब महिल जेको कल्चर मिनिस्टर आहे साईं ज़ुल्फ़कार शाह तमामु बहितरीनु तमामु मतिलबु बहितरीनु कमु ऐं माना आर्टिस्ट जो ख़्याल बि लहे पियो, मतिलबु बिल्कुलु, सार संभाल लहे पियो साईं, तमामु बहितरीनु। ऐं असां चवंदासीं असांजूं त काविशूं इहे आहिनि त असांजा पोइते पियल जेके फ़नकार आहिनि उन्हनि खे कल्चर डिपार्टमेंट कल्चर एंड टूरिज़म डिपार्टमेंट वारा सपोर्ट कनि, उन्हनि खे इंटरनेशनल टूअर्स कराइनि, नेशनल टूअर्स कराइनि। त असां सां गॾु मौजूदु आहे वसीम समो साहब। वसीम समे साहब खे वरी रिक्वेस्ट कंदासीं, वसीम खां अॼु बाबा कलाम ॿुधणा आहिनि। वसीम साहब वाह, असांखे वाह। नेक्स्ट कलाम कहिड़ो था ॿुधायो? साईं बिल्कुलु तव्हांजो सुठो सवाल, तमामु बहितरीनु शाइर आहे भाऊ बख्शल राहपुर। वाह बख्शल राहपुर शाइर खां वधीक इंसान तमामु बहितरीनु वाह आहे। वाह हुजण बि उनजो खपे। ख़ूबसूरत गज़ल खणी आया ऐं तव्हांजे आॾो पेश कई। वाह वाह तमामु बहितरीनु। छॾे वण अखेरा पखी व्याज उडेरी हो, छॾे वण अखेरा पखी व्याज उडेरी, वरिया की न वापस रस्ता हु विसरी, वरिया की न वापस रस्ता हु विसरी, छॾे वण अखेरा पखी व्याज उडेरी, है छॾे वण अखेरा पखी व्याज विसरी। हो जुगनू तितेली हो शबनम जी रिम झिम, हो जुगनू तितेली हो शबनम जी रिम झिम, ॾिठो तो जो मुर्की चमन वियो जो निखिरी, है ॾिठो तो जो मुर्की चमन वियो जो निखिरी, वरिया की न वापस रस्ता हो विसरी, छॾे वण अखेरा पखी व्याज उडेरी। सावण जा मीहड़ा ऐं कागज़ जूं बेड़ियूं, हू सावण जा मीहड़ा ऐं कागज़ जूं बेड़ियूं, हू सावण जा मीहड़ा ऐं कागज़ जूं बेड़ियूं, हू नंढपण जा ॾींहड़ा वया की न उकिरी, हू नंढपण जा ॾींहड़ा वया की न उकिरी, वरिया की न वापस रस्ता हू विसरी, छॾे वण अखेरा पखी व्याज उडेरी। केॾा कोटकारा रवाजन जा पहरा, केॾा कोटकारा रवाजन जा पहरा,
केॾा खोटकारा रवा जंजा पहरा थिया खून सपना थिया खून सपना कयामत का गुजरी वरिया की न वापस रास्ता हो विसरी छॾे वण अखेरा पखी व्याज उॾरी लिखिया भाव बख्शल के लफ्ज़नि जा मोती लिखिया भाव बख्शल के लफ्ज़नि जा मोती लिखिया भाव बख्शल के लफ्ज़नि जा मोती अंदर जे अंगण ते का चांड्राण उतरी हो अंदर जे अंगण ते का चांड्राण उतरी वरिया की न वापस रास्ता हो विसरी छॾे वण अखेरा पखी व्याजो विसरी हाय छॾे वण अखेरा पखी व्याजो विसरी वाह साईं वाह वाह बहितरीनु गज़ल ऐं साईं रावपुट साहिब जी बहितरीनु शाइरी ऐं ॾाढो मज़ो आयो ऐं अच्छा हाणे अचूं था असां सवालनि ॾे हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां भला दिलि शिकस्त थिया हो हिन फील्ड में माना ईअं कॾहिं थियो हुजे त यार मां कहिड़ो कमु थो कयां पियो मतिलबु मज़ो न आहे या ओड़ी मोट मिली आहे तव्हां मतिलबु जेको सोचो बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे ऐं ॾुखो ईंदड़ इंसानु थी वेंदो आहे उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं को इंसानु या को पंहिंजे ॻाइण वारो फील्ड वारो हिकिड़ो साड़ हदस इहो असांजी फील्ड में तमामु घणो आहे प्यार मोहबत आहे पर इहो बि आहे उन्हनि सभिनि खे हिकिड़ो अर्ज़ु रखंदुसि त बराए महिरबानी इहे सभु ॻाल्हियूं छॾे करे मोहबत पैदा कयो असां आहियूं ई मोहबत जा मोहबत जा सफ़ीर आहियूं जेतिरो थी सघे मोहबत पैदा कयो तव्हांजूं मंज़िलूं पाण ई आसान थी वाह वाह तमामु बहितरीनु ऐं वसीम ॾाढी भली ॻाल्हि कई आर्टिस्ट त आहे ई मोहबत ऐं अमन जो सफ़ीर आहे ऐं ॾिसो आर्टिस्ट जेको आहे हिकिड़ो सिंगर आहे म्यूज़िशियन आहे उहो हिकु गुल वांगुरु आहे ऐं हर गुल जी हिकिड़ी पंहिंजी सूंहं ऐं पंहिंजी ख़ुशबू थी थिए त असांजो वसीम साहिबु जेको आहे माशाल्लाह नंढी उमिरि में थोरे टाइम में जेको आहे क़ौमी फ़नकार जो हुन ते स्टैंप लॻी वियो आहे ऐं इहा अहिड़ी इज़त आहे जंहिंखे कमाइण में माना छा हयातियूं गुज़री थियूं वञनि पर कंहिंखे जेको आहे माना इहो क़ौमी फ़नकार वारो जेको आहे न इहो लेबल कोन मिलंदो आहे सिंध सां असांजो इश्क़ आहे वाह साईं सिंध त अमड़ आहे बाबा सिंध सां इश्क़ आहे कोशिशि कंदा आहियूं त हर महफ़िल में सिंध जा 3 गीत 4 हुजनि अच्छा भला इहो त माना तमामु बहितरीनु मूं ॾिठो आहे त तव्हां ॾाढो बहितरीनु जेको आहे क़ौमी कलाम चवंदा हो ऐं पर कॾहिं स्टेज ते ईअं को फ़नी को अहिड़ो एम्बेरेसिंग मोमेंट थियो आहे त तव्हां माना ॻाईंदा हुजो या कुझु अहिड़ो मज़ा या को ट्विस्ट वारो को वाक़ियो हुजे त असांजे नाज़रीन खे ॿुधायो त स्टेज ते को अहिड़ो मज़ो थियो हुजे सर बिल्कुलु कोशिशि इहा कंदा आहियूं त स्टेज ते माण्हू ॻाए बि ऐं अहिड़ो माना अहिड़ी कंडीशन हुते थी वञे जो मज़ाक भले मश्करी भले ईअं कंहिं परस्तार अची विच में चयो हुजे बाबा न न असांखे हीउ ॿुधायो हिकिड़ो हुयो तक़रीबन हो पीतल खाधल हुजे हुनजो सो अचे चई बाबा कलाम ॿुधाए वाह अरे कलाम त ॻायां थो न कलाम ॿुधाए कहिड़ो कलाम आहे अब कहिड़ो कलाम न साईं कलाम ॿुधाए उन ॾाढो तंग कयो मूंसां हिकिड़ो प्रोग्राम थियो मूं हिकिड़ो असांजी दीवान बिरादरी जो प्रोग्राम पे कयो उन में लाज़मी हाणे इंजॉय पिया कनि असांजो हिकिड़ो बैंड आहे असांजो एक्टिव बैंड उस्ताद बाबर वारा ऐं सभु जेके गॾु हूंदा आहिनि छा थियो मां ॻायां पियो मूंखे चई नई गुजराती मां हमराओ मतिलबु गुजराती में ॿुधायो मूंखे गुजराती अचे त मां ॿुधायां न मतिलबु गुजराती मां हमराओ मतिलबु गुजराती नथी आवे त सूं करूं त मूंखे गुजराती अचे कोन थी असांखे इहो थारो मारो थोरो घणो अचे थो त असांखे अहिड़ा माण्हू मिली वेंदा आहिनि जेको आहे प्रोग्राम साईं मूं सिंधी उर्दू पंजाबी सभु ॿुधायो पर हुनजो ज़िदो गुजराती ॿुधा गुजराती गानो अचे त मां ॿुधायां न पर अचणु घुरिजे आर्टिस्ट जी इहा ई त मां ख़ूबी आहे त उनखे मतिलबु सराइकी गाए उर्दू गाए पंजाबी गाए बलोची गाए पश्तो गाए सभु ॻाइणु खपे हुनखे वाह 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 छो जो हुन वटि हर वखर हुजणु खपे वाह वाह तमामु बहितरीनु अच्छा भला हिकिड़ो ॿियो सुवालु आहे जी जी वसीम समूह अगरि जीअं फ़नकार न हुजे हा त छा हुजे हा वसीम समूह फ़नकार न हुजे हा त कंहिं नौकिरी में हुजे हा
छा हुजे माना छा ख्वाब हो मतिलबु या सोचो त यार मां ही न हुजां ते माना ॿियो कुझु हुजां असल में ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त असांजो ही घराणो आहे कुदरती नंढे हूंदे खां ही ई असांखे मीरास आहे शौक़ु हिकिड़ी मतिलबु हे तव्हांजी फील्ड में पंहिंजे मीरास में मिलियल आहे सही सही सो शुरू खां इहो सोचियोसीं बाबा आर्टिस्ट थींदासीं या हिन फील्ड में ईंदासीं सो उन टाइम खां वठी बसि हिन ई फील्ड जो सोचियोसीं त उन फील्ड में अची वियासीं ऐं इहा बि वॾी जेको आहे माना नेमत अथव त तव्हां जेको सोचियो था ऐं तव्हां पंहिंजी उहा ख्वाबनि वारी ज़िंदगी जियो था भला आर्टिस्ट थी करे तव्हांखे मतिलबु कीअं थो महसूसु थिए माण्हू तव्हां सां गॾु सेल्फियूं था कढाइनि तव्हां खां मतिलबु फ़ोननि ते तव्हां सां ॻाल्हाइनि था इहो अहसासु कीअं आहे माना साईं तमामु हिकिड़ी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे ऐं ॾाढो इंजॉय कंदा आहियूं तमामु घणो मज़ो ईंदो आहे असांखे जॾहिं पंहिंजे सिंधियुनि सां मिलंदा आहियूं सिंध खां ॿाहिरि बि वञूं था उते मोहबत मिले थी सिर्फ़ु हिन फील्ड जे करे हिन राग जी हा एग्ज़ैक्टली बाक़ी इंसान कुझु बि न आहे वाह कथा वाह जो कर अच्छा तमामु बहितरीनु तव्हां सां कचहरी हले पई ऐं असां बाबा अॼु 4 5 6 कलाम त ॿुधंदा ई ॿुधंदासीं वसीम मुंहिंजो फेवरेट सिंगर आहे मुंहिंजे शहर जो सिंगर आहे त वसीम हाणे असांखे कहिड़ो कलाम था ॿुधायो बाबा साईं हाणे जेको मां गीत पेश थो कयां तमामु बहितरीनु शाइर ऐं वॾो बशीर ख़ान कुरैशी उन जे शान मां ईमान में लिखियो हो असांजो दोस्त आहे दीदार शाम वाह उनजी पोएट्री आहे वाह, वाह, ख़ूबसूरत शाइरी आहे मूं ॾे मोकिलींदो बाबा ही राहिल जोखे जे प्रोग्राम में गीत तव्हांखे ॻाइणो आहे वाह सो ही बशीर ख़ान कुरैशी जो तमामु ख़ूबसूरत गीत उन जे नाले उनखे डेडिकेट ऐं सॼी सिंध खे डेडिकेट मां कयां वाह साईं वाह तमामु बहितरीनु उहो दम हराम जंहिंमें यादि न हुजे तूं निर्मल तुंहिंजो नाम 8 पहर अंदर में विछोड़े जे पासे हलियो वे तूं तकड़ो विछोड़े जे पासे हलियो वे तूं तकड़ो छॾे यार काथे हलियो वे तूं तकड़ो छॾे यार काथे हलियो वे तूं तकड़ो विछोड़े जे पासे हलियो वे तूं तकड़ो विछोड़े जे पासे हलियो वे तूं तकड़ो वॾा सिंध तोखे थी हर पल पुकारे वॾा सिंध तोखे थी हर पल पुकारे वॾा सिंध तोखे थी हर पल पुकार वतन जा ओ माझी हलियो वे तूं तकड़ो वतन जा ओ माझी हलियो वे तूं तकड़ो छॾे यार काथे हलियो वे तूं तकड़ो छॾे यार काथे हलियो वे तूं तकड़ो जन्म भूमि तुझी आहे ओ तमूले जन्म भूमि तुझी आहे ओ तमूले रते जा ओ वासी हलियो वे तूं तकड़ो रते जा ओ वासी हलियो वे तूं तकड़ो छॾे यार काथे हलियो वे तूं तकड़ो छॾे यार काथे हलियो वे तूं तकड़ो विछोड़े जे पासे छॾे वे तूं तकड़ो सिंधुअ जी मस्ती में जीवन वलस्तीअ में सिंधुअ जी मस्तीअ में जीवन वलस्तीअ में सिंधुअ जा ओ साखी हलियो वे तूं तकड़ो
सिंधुअ जा ओ साखी हलियो वई तूं तकिड़ो छॾे यार काथे हलियो वई तूं तकिड़ो छॾे यार काथे हलियो वई तूं तकिड़ो विछोड़े जे पासे हलियो वई तूं तकिड़ो निशा चाहत जा चढ़िया शाम ते मस हुआ निशा चाहत जा चढ़िया शाम ते मस हुआ मटे महल साकी हलियो वई तूं तकिड़ो मटे महल साकी हलियो वई तूं तकिड़ो छॾे यार काथे हलियो वई तूं तकिड़ो छॾे यार काथे हलियो वई तूं तकिड़ो बशीर खान विछोड़े जे पासे हलियो बशीर खान विछोड़े जे पासे हलियो छॾे यार काथे हलियो वई तूं तकिड़ो छॾे यार काथे हलियो वई तूं तकिड़ो विछोड़े जे पासे हलियो वई तूं तकिड़ो हलियो वई तूं तकिड़ो वाह 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 छा ॻाल्हि कजे क़ौमी गीत वरी बशीर ख़ान खे डेडिकेशन त बाबा असां जेको आहे परस्तार आहियूं असां वॾे जा त तमामु बहितरीनु मज़ो बिल्कुलु अचे पियो ऐं तव्हांजी मौसीक़ी में बि ॾाढो लुत्फ़ु आहे वॾो मज़ो आहे ऐं हाणे तव्हां खां इहो पुछा कंदासीं त भला तव्हां एल्बम बि त कया हूंदा जी जी भाउ बिल्कुलु अलाए केतिरा एल्बम कया पहिरियों कलाम कहिड़ो ॻायो ज़िंदगी में यादि आहे तव्हांखे साईं हाणे कलाम त अलाए केतिरा आहिनि कहिड़े जो नालो खणूं वाह न पहिरियों जॾहिं स्टार्ट कयो हुजे तव्हांखे ख़बर हुजे स्टेज ते पहिरियों कलाम कहिड़ो ॻायो बिल्कुलु मूंखे यादि आहे त साईं नथन शाह जो मेलो लॻंदो हुयो ऐं उते वरी परियां काफ़ी लॻंदी हुई हिकिड़ी साईं कुरैशी साईं जी वाह 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 सो उते पंहिंजे उस्ताद सां गॾिजी वेंदा हुआसीं पोइ साईं ज़ोर कंदो बाबा ॻायो कलाम ॻायो पोइ असां लाराईंदा हुआसीं पोइ ज़ोरी साईं मूंखे ॻाराईंदो त मूंखे यादि आहे उन टाइम में शमन मीराड़ी असांजे सिंध जो बहितरीनु आर्टिस्ट आहे उनजो पुराणो कलाम हुयो मूंखे तुंहिंजी यादि जीअण नथी ॾे मूंखे तुंहिंजी यादि जीअण उहो कलाम ॻाईंदो हुअसि साईं कुरैशी साईं खे तमामु घणो पसंदि ईंदो वाह वाह हर साल मूंखे फरमाइश कंदा बाबा इहो कलाम ॿुधाए वाह यार इहो वॾी यादगार आहे तव्हांखे पंहिंजो पहिरियों कलाम यादि आहे ज़िंदगी जो जेको तव्हां स्टेज ते ॻायो आहे तमामु बहितरीनु ऐं अच्छा तव्हांजा पसंदीदा शाइर कहिड़ा आहिनि ऐं शाइर असांजे सिंध जा तमामु बहितरीनु आहिनि मां कोशिशि कंदो आहियां सुठा शाइर ॻाइजनि जीअं अहमद खान मदोश उस्ताद बुखारी आहे अब्दुल गफ़ार तबसुम आहे राशिद मोराई आहे शेख अयाज़ आहे हसन दर्स आहे जेके सुठा शाइर आहिनि छो जो हिननि जी पकी शाइरी आहे ऐं खोट न आहे हिननि जे लफ़्ज़ में वाह वाह जेको लफ़्ज़ हूंदो उहो पको पूरो सांचे में फिट हूंदो आहे वज़न बैर सां में अच्छा भला हिन नए दौर में ॾिसो पिया नवां फ़नकार ॻाइनि पिया अॼुकल्ह तव्हांजो भला नवनि फ़नकारनि में पसंदीदा फ़नकार कहिड़ो आहे अॼुकल्ह सभु सुठा आहिनि कंहिंखे बि कोन थो चई सघिजे त हे हीअं आहे हीअं तमामु बहितरीनु आहिनि वाह 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 पर उन्हनि खे इहो रुगो एतिरो चवंदासीं त जेतिरो बि ॻाइनि जेतिरो बि कनि थोरो उस्तादनि खां सिखी करे ऐं ॻाईंदा तव्हां केतिरो था सम्झो त सिखणु ज़रूरी आहे हिन फील्ड में साईं सिखण खां बिना हीअ फील्ड कुझु बि न आहे बसि ईअं अची वियो स्टेज ते आर्टिस्ट कलाम त ॻाए वेंदो हर को सही सही पर उन में लुत्फ़ कोन थींदो हा 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 सही सही उस्ताद जेॾी महिल पहुचंदा त उहे अलाए छा थी अच्छा तव्हांजो भला माना दिलि जे क़रीब तरीन कलाम कहिड़ो आहे माना जेको तव्हांखे वणंदो हुजे जे मुंहिंजा ॿ टे कलाम आहिनि मूंखे तूं मञी मञी न मेर मां ॾाढो वणंदो आहे हिन दिलि जूं छा ॿुधायां तमामु घणो वणंदो आहे त हर तबसुम ऐं बुखारी साहिबु हिन दिलि जूं छा ॿुधायां अब्दुल गफ़ार तबसुम साहिबु तूं मञी मञी न मेर मां बुखारी त तव्हांजा फेवरेट कलाम कहिड़ा आहिनि जेके तव्हांजी हर महफ़िल में शामिलु हुजनि सर मां हर महफ़िल में कोशिशि कंदो आहियां त उस्ताद बुखारी खे ॻायां उस्ताद बुखारी तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे वाह वाह ऐं अब्दुल गफ़ार तबसुम जो मूंखे गीत जेको आहे हिकु उमिरि सॼी तुंहिंजी संभालण में वई हली वाह ही कमाल जा लफ़्ज़ आहिनि वाह 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 तमामु अहिड़ा कलाम जेके आहिनि उहे असांखे दिलि सां पाण खे ई लॻंदा आहिनि वाह 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 तमामु बहितरीनु ऐं वसीम समो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे त वसीम साहिब खे वरी हिकिड़ी ॿी रिक्वेस्ट कंदासीं त असांखे हिकिड़ो अञा कलाम ॿुधायो ऐं कचहरी में मज़ो बि अचे पियो असांजे प्रोग्राम जो टाइम बि हाणे माना पूरो पियो थिए पर हाणे हीअं कंदासीं त तव्हां खां इहो कलाम ॿुधंदासीं उन खां पहिरियों असां वठंदासीं नाज़रीन खां इजाज़त
ऐं हिन प्रोग्राम जे लाइ असांजे चैनल खे लाज़मी शेयर बि कयो, सब्सक्राइब कयो, फॉलो कयो। ऐं असां हिन एपिसोड मां इजाज़त सां वठूं। इंशाल्लाह तव्हां सां वरी मिलंदासीं हिकु नए ख़ूबसूरत आर्टिस्ट सां, नए चेहरे सां। तेसीं ताणी असांखे ॾींदा इजाज़त, पर वसीम समय जो ही कलाम ज़रूरु ॿुधिजो। आहीं सुहिणो सजण तूं हज़ारनि में, जीअं चंड चिटो आहे सितारनि में, जीअं चंड चिटो आहे सितारनि में। आहीं सुहिणो सजण तूं हज़ारनि में, जीअं चंड चिटो आहे हज़ारनि में, जीअं गुल चिटो आहे हज़ारनि में। तुंहिंजो खिलण सुठो, तुंहिंजो ॾिसण सुठो, महबूब आहे तुंहिंजो मिलण सुठो। तुंहिंजो खिलण सुठो, तुंहिंजो ॾिसण सुठो, महबूब आहे तुंहिंजो मिलण सुठो। प्यारो लॻी थो कपिड़नि कारनि में, जीअं चंड चिटो आहे हज़ारनि में, जीअं चंड चिटो आहे सितारनि में। सूंह तुंहिंजी जो कहिड़ो मिसाल नाहे, अहिड़ो सुहिणो छॾो मौला यार ठाहे। सूंह तुंहिंजी जो कोई मिसाल नाहे, अहिड़ो सुहिणो छॾो मौला यार ठाहे। तूं यादि आहीं रूह वारनि में, जीअं चंड चिटो आहे सितारनि में, जीअं गुल ठहे थो ॿारनि में। जेसी तुंहिंजो नाहे दीदार थींदो, नाहे सोलंगी खे को करार हूंदो। वफ़ा आशिक़ तुंहिंजे ख़यालनि में, जीअं चंड ॿरे थो सितारनि में, जीअं गुल ठहे थो वारनि में। आहीं सुहिणो सजण तूं हज़ारनि में, जीअं चंड चिटो आहे सितारनि में, जीअं गुल ठहे थो वारनि में।